नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जी मुलाज़मत मुद्दे में वाद सोची समझी कई आहे। ही मामलो अदालत में न वञणु घुरिजे हा। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत PTI जे पार्लियामानी पार्टी जो इजलास पार्लियामेंट हाउस में इजलास खां अॻु थियो, जंहिंमें अटॉर्नी जनरल पाकिस्तान बि शिरकत कई ऐं ब्रीफिंग ॾींदे इन मौक़े ते वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त भारतीय आर्मी चीफ जंगनि जूं धमकियूं ॾेई रहिया। जनरल कमर जावेद बाजवा मुलाज़मत वारे मुद्दे में वाद सोची समझी कई है। ही मामलो अदालत में न वञणु घुरिजे हा, पर असां कानून साज़ी करे रहिया आहियूं। वज़ीर आज़म चयो त समूरी पार्लियामेंट जे मेंबर ऐं एतिहाद आर्मी एक्ट तरमीम बिल जी हिमायत कई है। असां अदलिया सां टकरा नथा चाहियूं, पर अदलिया जो एहतराम करियूं था। इजलास दौरान पार्लियामेंट जे मेंबरनि नौकरियूं न मिलण जी शिकायत कई, ग्रेड 1 खां 5 जूं नौकरियूं ॾियण जी दरख़्वास्त कई, जॾहिं त मेंबर नौकरियुनि जे लाइ पुरंदाज़ी जी मुखालफ़त बि कई है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।